नाज़रीन नवां खे आगाह कंदासीं। फातिमा फरड़ो केस बाबति अपडेट ॾींदासीं। फातिमा फरड़ो केस में रंडकूं विझण, धमकियुनि ऐं पुलिस ते रिश्वत जे इल्ज़ाम वारो केस दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतक़िल कयो वियो आहे। हीउ केस बि फातिमा जे केस सां लाॻापियल आहे। केस दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतक़िल कयो वञे। जांच ऑफिसर पारां इहो चयो वियो। अदालत 40 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल केस दहशतगर्दी टोड़ अदालत ख़ैरपुर मुंतक़िल करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। केस में हिकु जाबदार गिरफ़्तार, हिकु फरार थियल आहे, जॾहिं त ॿियनि जाबदारनि जा नाला जल्द ज़ाहिर करे खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। बिल्कुलु नास्री नवां खे आगाह कंदासीं। धमकियुनि ऐं पुलिस ते रिश्वत जे इल्ज़ाम टोड़ अदालत मुंतक़िल कयो वियो आहे। हीउ केस बि फातिमा जे जो चवणु आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। रानीपुर खां गुलशन चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी गुलशन, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां ॿुधाईंदो हलां त पीर जी औताक ते कट घुराए फातिमा केस में रंडकूं विझण ऐं सहाफ़ियुनि खे धमकाइण, पुलिस मथां रिश्वत जा इल्ज़ाम हणण जो केस इन्वेस्टिगेशन ऑफिसर बचल काज़ी पारां अदालत खे इस्तदा कई वई त हीउ केस फातिमा केस सां लाॻापियल आहे, जंहिं करे हिन केस खे बि दहशत टोड़ अदालत ॾांहुं मुंतक़िल कयो वञे, जंहिं ते अदालत सॻोरी केस खे दहशतगर्दी टोड़ अदालत ख़ैरपुर ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त हीउ केस 40 माण्हुनि ते दाख़िल कयो वियो हो, जंहिंमां हिकु जवाबदार अकबल कलोड़े खे पुलिस गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾियो आहे। 4 जवाबदार ज़मानत ते आहिनि ऐं हिकु जवाबदार जेको आहे सो रूपोश आहे, जॾहिं त 34 माण्हू जेके आहिनि से अञा केस में घुरबल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द उन्हनि जा नाला ज़ाहिर करे गिरफ़्तार कयो वेंदो। ठीकु आहे गुलशन, अवां जी महिरबानी।